सऊदी अरब जा दरवाज़ा पाकिस्तान लाइ खोलिया विया। अॼु खां पाकिस्तान समेत 6 मुल्कनि जा माण्हू सिधो सऊदी अरब वञी सघंदा ऐं 18 सालनि खां मथे उमिरि वारा उमिरि जी सआदत बि हासिल करे सघंदा। सऊदी अरब में पाकिस्तान समेत 6 मुल्कनि जी सफ़री पाबंदी अॼु हटाई वई आहे। सऊदी इख़्तियारियुनि जो चवणु आहे त उन्हनि मुल्कनि जा मुसाफ़िर हाणे सिधो सऊदी अरब बि वञी सघंदा। इख़्तियारियुनि जो चवणु आहे त उन्हनि मुल्कनि में मुसाफ़िरनि खे मंज़ूर थियल वैक्सीन जे बूस्टर डोज़ वठणो पवंदो ऐं कोरोना वैक्सीन जा तफ़सील फ़राहम करणा पवंदा। सऊदी इख़्तियारनि मूजिबि हर मुसाफ़िर लाइ ज़रूरी आहे त सफ़र खां 72 कलाक अॻु हिकु PCR टेस्ट हुजे ऐं सऊदी अरब पहुचे ऐं 5 ॾींहं करंटेना में रही पाबंदीअ खां मुस्तस्ना। ॿियनि मुल्कनि में इंडोनेशिया, ब्राज़ील, वियतनाम, मिस्र ऐं भारत शामिल आहिनि। PIA पारां सऊदी अरब लाइ हफ़्ते में 35 उॾामूं शुरू करण जो ऐलान कयो वियो आहे। उहे उॾामूं सऊदी अरब जे शहरनि जद्दा, रियाज़, दमाम ऐं अलकासिम लाइ हलंदियूं। पाकिस्तान जे शहरनि इस्लामाबाद, कराची, लाहौर, मुल्तान ऐं पेशावर खां रवानियूं थींदियूं। यादि रहे त सऊदी अरब कुझु महीना अॻु पाकिस्तान समेत 6 मुल्कनि तां सफ़री पाबंदियूं हटाइण जो ऐलान कयो हो।